बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसाना फ़ी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु असफला साफ़िलीन इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सॉलिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून वमा युकज़्ज़िबुका बअदु बिद्दीन अलैसा अल्लाहु बिअहकमिल हाकिमीन वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमह सदक़ल्लाहुल अज़ीज़ुल अज़ीम। अम्मा बाद तिलावत कई इन सूरत में इंसान जी तख़लीक़ जो बयान आहे। इंसानी तख़लीक़ आला अज्जा थियल आहे। इंसान के अल्लाह ताला रूहानी मरकज़ ॾिना, क़दीम मरकज़ तूर सीना ऐं जदीद मरकज़ मक्का मुकर्रम। जेके शख़्स चङा कम कनि था तिन लाइ वॾा दर्जा आहिनि ऐं जेके बुरा कम कनि था तिन लाइ असफ़ल साफ़िलीन आहिनि। इंसान खे लाइक़ त उन जे बणायो जेकर फ़रिश्तनि जे मक़ाम खां बुलंद थी वञे। हाणे इंसान जेकॾहिं उन जे प्रोग्राम ते न हले त ही बदतर थी वेंदो आहे। अल्लाह ताला इंसान खे अहिड़ो बणायो आहे दुनिया में जो फरमान बरदारी में ऐं नेकिन में फ़रिश्तनि खे बि पोइ छॾे। अहिड़ी इंसान जी बणावट जी सूरत ऐं उनजो अख़लाक़ अहिड़ो हुजणु खपे। अल्लाह ताला उन इंसान जी अहिड़ी सुहिणी बणावट जे लाइ चार वॾा कसम खया आहिनि। ख़बर पए त इंसान जी इज़त अज़मत छा आहे, उहा क़ुरान मजीद मां पवंदी। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो वतीन, कसम आहे अंजीर जो, व ज़ैतून, ऐं कसम आहे ज़ैतून जो, व तूर सीनीन, ऐं कसम आहे तूर सीना जबल जो, व हाज़ल बलदिल अमीन, ऐं कसम हिन शहर अमन वारे जो, मके पाक जो। चार कसम खणी करे अल्लाह ताला फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसाना फ़ी अहसनि तक़वीम, बेशक पैदा कयोसीं इंसान खे तमामु सुहिणे अंदाज़ में। इन बणावट खे बयान करण जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला चार वॾा कसम कया आहिनि। बुज़ुर्ग फरमाईंदा तूर सीना त हिकिड़ी बरकत वारी जाइ आहे, मको पाक बि बरकत वारी जाइ आहे। वतीन व ज़ैतून जो कसम अल्लाह ताला कयो आहे, उनजी हिकमत कहिड़ी आहे। फरमाईंदा त इंसान कसीर फ़वाइद आहे, इंसान मां वॾा फ़ाइदा आहिनि दुनिया में। केतिरे ॾींहं लखनि ऐं करोड़ जा फ़ाइदा इंसान मां आहिनि। इंसान एॾा वॾा कम सोढ़ा सुठा अख़लाक वारा महिनत वारा दुनिया जे अंदरि एॾा कम करे थो। इंसानी हमदर्दी, इंसान जे फ़िक्र जो जान तमामु वसी वॾो आहे। पोइ उन इंसान फ़िक्रमंद इंसान मां ॿिए साल इंसान मां लखे करोड़ फ़ाइदा मिलंदा आहिनि। सो ही जेके फल फ्रूट आहिनि अंजीर ऐं ज़ैतून, इहे बि वॾे फ़ाइदे वारा आहिनि। माना जंहिंसे बि घणा फ़ाइदा हुजनि, अल्लाह ताला उनजे करे इन जो कसम खयो आहे। अंजीर इंसान जे अंदरी बीमारियुनि ऐं ॿाहिरी बीमारी जे लाइ कमु ईंदो वेंदो आहे। अंजीर हिकिड़ो अहिड़ो मेवो आहे जंहिंजी खल कोन लाइबी आहे, जंहिंजी कोखड़ी कोन उछलाइबी आहे, सॼो बसि धोई खाई छॾे, मेवो ई मेवो आहे। ऐं ज़ैतून बि ईअं मेवो आहे, बसि धोई करे वरी खाई छॾिबो, न खल लाहिजे न हुनजो ॿिज उछलाइजे। ही ॿई फ्रूट जेके आहिनि, हिन ॿिन्ही जो तेल वॾो कराइतो आहे। जे इंसान खे आंगुर जी बीमारियूं, कब्ज़ बवासीर जी बीमारियूं हुजनि त ज़ैतून जो तेल खीर में विझी पीए त कब्ज़ बवासीर खां जान छुटी वञेसि। जेकॾहिं अंजीर माखी में मिलाए करे हुनखे पुसाए करे खाए त कब्ज़ बवासीर मां जान छुटी वञेसि। आंगुर में ज़ख़्म हुजनि त उहो रत में हिन जो वहंदड़ मुंहुं बंदि थी वञे। एतिरे क़दुरु जेकॾहिं हिन जे ज़ाहिर खे बीमारियूं आहिनि, जिस्म खे खल खे मथां खल जूं बीमारियूं, त ही फ्रूट खाईंदा रहंदो त उहे बि ठीकु थी वेंदियूं। पर जेकॾहिं दिलि जो मरीज़ ज़ैतून जाम खाईंदो ऐं अंजीर, त इन जे ज़ैतून ऐं अंजीर जे जाम खाइण सां दिलि जूं बीमारियूं बि छॾे वेंदियूं। हज़रत इकराम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त इहो वतीन ऐं ज़ैतून, इहे ॿ पहाड़ आहिनि, जीअं तूर सीना पहाड़ आहे ऐं जीअं मको पाक पहाड़ी
इलाही को आहे वो बरकत वारो आहे ही भी ईअं हुआ वो वतीन दिमश्क में हिकिड़ो जबल आहे जंहिं ते हिन वक़्तु दिमश्क जी जाम मस्जिद ठहियल आहे हिते इंजीर तमामु घणो थींदो इन जे करे इन पहाड़ जो नालो इंजीर वतीन पइजी वियो ऐं उन जाइ ते हींअर जाम मस्जिद ठहियल आहे दिमश्क जी जिते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नील ते जी रहंदो ऐं हज़रत इमाम महदी जे पोयां नमाज़ पढ़ंदो इहा बरकत वारी जाइ आहे इन जे करे अलाह ताला ने कसम कयो वज़ैतून बैतुल मुक़द्दस जो ॿियो नालो आहे हिते ज़ैतून जाम थींदा हुया पहाड़ी इलाइक़ो ऐं बरकत वारी जाइ फल फ्रूट ऐं कुदरती जा थींदा इन जे करे ज़ैतून नालो पइजी वियो पर बुज़ुर्ग लिखंदा त वज़ैतून इहो तूर सीना ऐं इहो बैतुल मुक़द्दस जो ॿियो नालो आहे बहरहाल चार क़सम खणी करे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम त बेशक पैदा कयो इंसान खे तमामु सुहिणे अंदाज़ में इंसान जी बनावट एॾी सुहिणी आहे ऐं दिलकश ऐं वणंदड़ आहे ख़ुदि इंसान खे ई जो तव्हां ॾिसो त ज़ेवर केॾा न सुहिणा सुहिणा सोन जा चांदीअ जा ठाहिबा आहिनि पर कॾहिं इंसान या कॾहिं औरत ज़ेवरनि खे चपनि ते कोन रखियो हूंदो चुमियो कोन हूंदो पर ॿी ॿार खे जॾहिं बचो ॼमंदो आहे पोइ नंढड़े बचड़े जा हथ बि वणंदा उनजी पेशानी वणंदी माण्हू उनजे गलनि खे चपनि खे पियो चुमंदो ऐं बोसा ॾींदो पर कॾहिं कॾहिं पीउ भाउ सिक जी मोहबत मां नंढड़े ॿार जे पेरनि खे वरी चुमंदा आहिनि वरुण थियो त इंसान एॾो प्यारो ठहियल आहे अलाह ताला फरमाईंदो इंसान तूं पंहिंजे वजूद में ॾिस त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम जी सूरत तोखे नज़र ईंदी ऐं असां तोखे एॾो सुहिणो बणाए मोकिलियो आहे भला जेकॾहिं इंसान खे ज़ाहिरी ज़ेवरात सां सींगारियो वञे हा ऐं हुनजो हुस्न जमाल में इज़ाफ़ो हूंदो वञे हा अलाह ताला फरमाईंदो हुनजी ज़रूरत कान्हे मूं इंसान खे माउ जे पेटां सींगारे सींगारे दुनिया में मोकिलियो आहे जेकॾहिं का औरत ॿिनि अखियुनि खां नाबीन हुजे हुनखे तव्हां सोन पारायो त सुहिणी कान लॻंदी मर्द को हुनखे नक न हुजे चप न हुजनि तव्हां केॾा ज़ेवर पारायो सुहिणो न लॻंदो ज़ाहिरी जेका सींगार आहे सोन चांदीअ जो उहो इंसान खे सुहिणो नथो बणाए बल्कि अलाह सां ई इंसान खे सुहिणो बणायो आहे पोइ इंसान जा जेको उज़व आहिनि उहे इंसान जा ज़ेवर आहिनि जीअं अखियूं इंसान जो ज़ेवर आहिनि कन इंसान जो ज़ेवर आहिनि ज़ुबान इंसान जो ज़ेवर आहे दिमाग़ इंसान जो ज़ेवर आहे मथे जा वार इंसान जा ज़ेवर आहिनि दाढ़ीअ जा वार इंसान जा ज़ेवर आहिनि दिलि इंसान जो ज़ेवर आहे हथनि में सुहिणा सुहिणियूं आङुरियूं इंसान जो ज़ेवर आहिनि पेर इंसान जा सुहिणो ज़ेवर आहे इहो इंसान एॾो वॾो शाहकार ऐं एॾी वॾी हिकिड़ी अलाह ताला जे तरफ़ां हुनखे मिल्कियत मिलियल आहे जो इंसान जो वजूद करोड़नि खां मथे आहे हींअर तव्हां ॾिसंदा दुनिया जे अंदरि तव्हांखे सोशल मीडिया दौरा इंसान जा आज़ाद करोड़नि में खपंदा हींअर हिकिड़ो मूं ताज़ो हिकिड़ी ख़बर पढ़ी कराची मां सफ़र जे दौरान बस में वेठोसि थोरी बंदि कई हुई त मोबाइल खे ॾिसंदो आहे हुन में लिखियलु हो त हिकिड़े माण्हू पंहिंजो इंसानी उज़वा खपाया $अरबें हुनखे मिलिया आहिनि हुनजा हाणे अंदाज़ो लॻायो त इंसान केतिरे क़दुरु जेको आहे सो क़ीमती आहे हिकिड़ो उज़वो इंसान पंहिंजो ॾेई ऐं जेको आहे सो $अरबें थो हासिलु करे इंसान जेके उज़वे जी त क़ीमत कान्हे का बुज़ुर्ग साईं ॾेर वारा फरमाईंदा हिकिड़ो हमरा मूं वटि आयो ॾाढो सुठो सिमटो अची करे शिकायत कई से बेरोज़गार आहियो पुटु तूं बेरोज़गार कोन आहीं फरमायो ॾिठो ॾाढो घड़ी ॿधल हुयसि मथे ते सुहिणी टोपी पातल हुयसि 2-5 जो बूट पातल होसि कपिड़ा काटन जा पातल फरमायो ईअं न चओ अलाह जे ज़ात इंतज़ाम चई न मां वाक़ई बेरोज़गार आहियां हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टे दफ़ो आख़िर साईं चइसि बाबा अलाह ते इंतज़ाम थो हणी तूं ईअं न चओ ऐं तौबा कर चइसि न मां वाक़ई बेरोज़गार आहियां साईं फरमाइसि हिते हिकिड़ो असांजे ॻोठ में आहे वॾेरो उनखे अखियूं कोन ईंदी पोइ चए थो 2 करोड़ जेकॾहिं केरु वठे मूंखे अखि ॾे पर मां पोइ तूं 2 करोड़ मूंखे वठी ॾियां भला बेरोज़गार आहीं तूं अखि हिकिड़ी ॾे चइसि मां अखि कोन ॾींदुसि ऐं फरमायो 2 करोड़ में अखि नथो ॾे माना 4 करोड़ जी कोन अखियूं आहिनि ऐं 4 करोड़ जा तो वठंदा आहिनि 4 करोड़ जी कोन ज़ुबान आहे त वॾो मालदार आहे ऐं वरी अखियुनि में नूर ॾिसण जो ऐं ज़ुबान में कलाम ॿुधाइण
दौलतमंद कयो आहे त चईंदो मां बेरोज़गार आहियां, चईसि हाणे मां तौबा थो कयां, वरी आऊं जेको आहे सो वरी शिकायत कोन कंदुसि। त अर्ज़ु कयूं त इंसान खे अलाह साईं सींगारे मोकिलियो आहे दुनिया जे अंदरि। हाणे सींगार इंसान जो जेको आहे हुनजो इंसान क़दुरु करे, इंसान उन सींगार जो क़दुरु करे, उहो आहे नमाज़ सां शुक्र अदा करणु ऐं अखियुनि सां क़ुर मजीद जी तिलावत करणु, क़ुर जी ज़ियारत करणु, मस्जिद जी ज़ियारत करणु, काबतुल्लाह जी ज़ियारत करणु, रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करणु, अखियुनि सां इहे नज़ारा करे ऐं अल्लाह ताला जे तख़लीक़ खे ॾिसी ऐं हुन में फ़िक्रमंद थिए। पर अखियुनि सां गॾु ग़लति शयूं ॾिसंदो। तव्हां ॾिसो त ज़ेवर जेकॾहिं को ख़राबु करे, हिकिड़ी औरत परिणाए घर में कुआर वठी अचो ज़ेवरात सां सींगारे करे, पोइ उन खे जॾहिं घर आणियो त पंहिंजा ज़ेवर लाहे उछलाए छॾे। माण्हू चवंदा त हे चरी आहे, बोदरी आहे, बेकार औरत आहे, नींदन अकुल कोन्हे इसको, या वरी उहे ज़ेवर लाहे भञी घरोड़े फिटा करे तॾहिं चवंदा हे सफ़ा अकुल गारी आहे, हाणे छॾियोसि इन खे घरां कढी छॾियोसि। पर पोइ चइबो त न नंढो आहे, इन खे ॿाहिरि कोन कढिबो। पोइ अलाह ताला जा केतिरा अहिड़ा माण्हू नाफ़रमान आहिनि, अलाह ताला हिन दुनिया मां कढेनि कोन थो, पर हुनखे रिज़्क़ रोज़ी खाराए थो। अलाह ताला फरमाईंदो मुंहिंजो बि नंढो आहे, मां बि पैदा कयो आहे तव्हांखे दुनिया जे तक तव्हांखे बुखियो कोन सो मारींदुसि, बुखियो कोन मारींदुसि, बाक़ी आख़िरत बि त हिसाबु थींदो। हाणे अंदाज़ो लॻायो त जेका औरत या ज़ेवरात भञी घरोड़े ख़राबु करियो आहे, चरी आहे, बोदरी आहे, पोइ इंसान जेकॾहिं पंहिंजे अख जे ज़ेवर सां ग़लति सूरत ॾिसे त पोइ हिन इंसान अख जे ज़ेवर खे टोड़े छॾियो। जे कननि जे ज़ेवर सां गाना ॿुधे त कननि जे ज़ेवर खे टोड़े छॾियो। जे ज़ुबान जे ज़ेवर सां गंदु ॻाल्हाए गिला गिबत करे त ज़ुबान जे ज़ेवर खे न टोड़े छॾियो। अहिड़े नमूने सां दिलि सां ग़लति इरादा करे, ज़हन सां ग़लति सोचे त पोइ हिन इहे पंहिंजा सभु ज़ेवर भञी भरोड़े ख़राबु करे छॾिया। हाणे इंसान खे किथां अकुलमंद चइबो, हिनखे त बेवकूफ़ चइबो न। त तोखे जेके अलाह ताला सींगारे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे, दुनिया में सुहिणियूं सुहिणियूं अखियूं ॾेई करे, हुन अखियुनि सां तूं गंदु ॾिस, ग़लति ॾिस। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, फरमाई इंसान हेॾा चार वॾा कसम खणी करे तोखे अहिड़ी सुहिणियूं अखियूं ॾिनियूं, अखियुनि सां गंदु थो ॾिसी। अलाह ताला फरमाईंदो इंसान लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, तोखे अहिड़ी सुहिणी ज़ुबान ॾिनमि, हिन ज़ुबान सां कूड़ ॻाल्हाई, गिला करी, गंदु करी, ॿियनि खे पाण में विढ़ाई। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, अहिड़ा सुहिणा कन ॾिनासीं, ज़मानो जो कलाम ॿुध, क़ुर जी तिलावत ॿुध, ज़िक्र वाइज़ ॿुध, हिन सां तो वधी गाना गिबत गिला ॿुधंदो तो हिन पंहिंजे ज़ेवरनि खे टोड़े भञी भरोड़े ख़राबु करे छॾियो। हथनि सां हलाल पकड़े, हराम पकड़े, पेरनि सां हराम ॾे वञी करे तो हिननि ज़ेवरनि खे भञी भरोड़े ख़राबु करे छॾियो आहे। ऐं इंसान पोइ हाणे जंहिं हुस्न जमाल जे लाइ अलाह ताला इहे हेॾा वॾा कसम खयां त तोखे अहिड़ो सुहिणो ठाहियो अथऊं, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, बेशक पैदा कयो तो इंसान खे तमामु सुहिणे अंदाज़ में। अल्लाह ताला फरमाए सुहिणा इंसान इमा रब जो जलाल तोखे हेॾो सींगारे 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 बाप जे पेटा दुनिया में आंदो आहे, तो हिन जो सिलो इहो ॾिनो आहे त हिन सभिनी सींगार जो सभिनी खे टोड़े ख़राबु करे ख़तमु करे छॾियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो थियणु त ईअं खपे हा त तूं हिननि सभिनी जो शुक्र गुज़ार आई आहे, मुंहिंजे अॻियां झुकी आहे, सजदो करी आहे, तिलावत करी आहे, नमाज़ पढ़ी आहे, ऐं इन्हनि सां दुनिया जे अंदरि पंहिंजे ज़रूरत जूं शयूं ॾिसी ऐं ॿुधी आहे, ॻाल्हाई आहे। तो हिननि खे एतिरो अजायो ग़लति ख़र्च करे ऐं हिननि खे ख़राबु करे छॾियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो सुम्मा रददनाहु असफल साफ़िलीन, वरी हटाएसि हुनखे हेठां हिन खां हेठि। अल्लाह ताला फरमाए थो इंसान खे त इहो त मथे वधे आहे, माना फ़रिश्तनि खां मथे वधे आहे, उॾरे आहे इंसान दुनिया जे गंद किथे मथां। पर हीअ दुनिया जे अंदरि एॾो ग़रक़ थी हेठि हले वियो आहे, जहन्नम हेठि आहे। अल्लाह ताला फरमायो हेठां हिन खां हेठि हले वियो, जन्नत मथे आहे त मथे जन्नत ॾे उॾामूं थी आहे। हेठां हिन खां हेठि हले वे माना बुरा अमल करे, बद अमल करे ऐं अल्लाह ताला खे नाराज़ करे, अल्लाह जे रसूल खे नाराज़ करे, दुनिया जे अंदरि अहिड़ियूं नाफ़रमानियूं करे हेठां हिन खां हेठि हलियो वे। तोखे त खपंदो हो त तूं सुहिणा नेक अमल करे फ़रिश्तनि खां बि भलो थी वञी हा, ॾिसण में फ़रिश्तो अची हा, ॿुधण में फ़रिश्तो अची हा, नेक साले ॾिसण ॿुधण में अची हा। अल्लाह ताला फरमाए थो इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, मगर जिन ईमान आंदो ऐं कम कया चङा कंदा आया अजुर ग़ैर ममनून, अजुर उन्हनि जे लाइ अणपुट आहे। इहो अजुर दुनिया में अल्लाह ताला फरमाए आख़िरत में दुनिया जूं शयूं फुटंदड़ हूंदियूं, दुनिया में इहो ग़ैर ममनून कोन्हे को, दुनिया जो अजुर फुटी थो वञे। दुनिया में जेके नेमतूं सभु फुटण
सब कुछ हूंदे भी माण्हू रण न करे, दान न करे। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके शिकायत घणी कंदा आहिनि, ही कोन्हे ही कोन्हे ही कोन्हे, हीअं आहे अहिड़े नमूने सां इहे माण्हू सदाईं परेशान हूंदा आहिनि। माण्हू अलाह जे रज़ा ते राज़ी रहे, सब्र में रहे त भलो आहे। पर हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां थोरी परेशानी अची वेंदी आहे त पोइ राजनि खे पिया ॿुधाईंदा आहिनि। ऐं ईअं न करणु खपे, सब्र करणु खपे ऐं अलाह ताला जे रहमत में माण्हू उमेदवार हुजे। पर हाणे इहा ख़बर कीअं पए त हिन जे मथां जेका इहा थोरी घणी आज़माइश आई आहे, इहा आज़माइश आहे अज़ाब आहे, इहा कीअं ख़बर पवे? हिकिड़े माण्हू खे थोरी तकलीफ़ ईंदी आहे, पोइ वठि वठा वावेला खणी कंदा आहिनि। हुन जे लाइ बुज़ुर्ग फरमाइनि था त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे थोरा ॿ टे ॾींहं बेरोज़गारी में गुज़ारिया अथसि ऐं इहो वावेला में लॻो पियो आहे, पर मथां पंहिंजी जेका परेशानी आहे उनखे ईअं परखण जे लाइ इहो ज़रूरी आहे ॾिसे त जेकॾहिं इहो माण्हू तकलीफ़ आई अथसि, सब्र कयो वेठो आहे त पोइ इहो सब्र हुनजो निशानी आहे त हिन जे मथां थोरी आज़माइश आहे। पोइ आज़माइश जे लाइ दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़े, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सलात सुवारी घणी पढ़े त हुन जी आज़माइश थी वई। इहो मसइलो हुनजो हल ईअं थी वियो दुरूद पाक सां। पर इहा परेशानी हर कंहिंखे पोइ ॿुधाए, हुते जिते थो वेही हुते हाय घोड़ा लॻी पई अथसि। उन हाय घोड़ा मां सम्झणु खपे त हिन जे मथां इहो अज़ाब आहे। पोइ अज़ाब जे लाइ इस्तग़फ़ार करिबो आहे। पोइ अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, इहो पढ़ंदो रहे कसरत सां त इहा जेकी हिन जे मथां परेशानी अज़ाब थी आहे इहा लही वेंदी। माना का तकलीफ़ अचे त पोइ हुन जे मथां जेकर सब्र आहे त पोइ माण्हू सम्झी वञे त थोरी आज़माइश आहे, दुरूद पाक कसरत सां पढ़े, उहा दूर थी वेंदी। पर जेकर ॾिसे थो त मूं में वावेला करण जी इहा आदत आहे, पोइ ईअं सम्झे त इहो कुदरती अज़ाब आहे, पोइ हुन जे लाइ तौबा ताइब थिए, या त हिन जे गुनाहनि जे करे इहा तकलीफ़ अची वई आहे, उन खां तौबा ताइब थियण जे करे इहा शइ हटी वेंदी। हिन जे लाइ ज़रूरी आहे त तकलीफ़ जे मथां सब्र करणु खपे। ऐं जेकर सूरत इहा सब्र वारी हुजे त पोइ दुरूद पढ़े, ऐं जेकर सूरत इहा वावेला वारी आहे त पोइ इहो माण्हू तौबा इस्तग़फ़ार करे। फरमाए फलहु अजरुन गैर ममनून, ईमान ऐं अमल सालिह वारो माण्हू उन जे लाइ अजुर अणखुट आहे। जन्नत में जवानी बि अणखुट, हुस्न जमाल बि अणखुट, बंगला गाॾियूं बि अणखुट, खीर जूं नारूं, माखे जूं नारूं, शराब तौर जूं नारूं सभु अणखुट। हिन जे कंहिं नेमत ते ज़वाल न ईंदो, न जवानीअ ते ज़वाल अचे, न घर वारनि ते ज़वाल अचे, न बंगलनि वारनि ते ज़वाल अचे, न हिन जे जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, नारूं आहिनि, खीर आहे, शराबनि तौर आहे, ऐं हिन जा फल फ्रूट आहिनि, हिन जे मथां ज़वाल कोन्हे। इहे बि अणखुट हूंदियूं, खुटाए कोन सघंदो इंसानु, छो जो हुते ज़िंदगी अणखुट आहे त नेमतूं बि अणखुट आहिनि। हुते मौत न हूंदो, हमेशह जी हयाती हूंदी, ऐं हुते इंसान में कमज़ोरी कंहिं क़िस्म जी कान ईंदी, न हुस्न में, न जमाल में, न क़ुवत में, न ताक़त में। अलाह ताला फरमाए थो जवान ई जवान सदा जवान हूंदो ऐं सदा हसीन ऐं जमील हूंदो, ऐं हिन जूं सभु शयूं जेके हुयूं उहे बि इहे सदाई जेको आहे सो ज़वाल खां पाक हूंदियूं। फमा युकज़िबुका बअद बिद्दीन, अलाह ताला फरमाए थो पोइ कहिड़ी शइ तोखे मुनकिर बणाए थी हिन खां पोइ क़यामत खां। क़यामत जो ॾींहुं मतिलबु त जज़ा इनाम जो सिलसिलो साबित आहे, उनजो को बि इनकार नथो करे सघे। क़यामत जो ॾींहुं जॾहिं इनाम जो ॾींहुं आहे त पोइ हुन खां इनकार छा जो आहे? क़यामत जो ॾींहुं नेकोकार जे लाइ इनाम जो ॾींहुं आहे, नेकोकार जे लाइ बदिले जो ॾींहुं आहे। माण्हू खे क़यामत जो हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो आहे, ख़ौफ़नाक मंज़र आहे, पर जेके अलाह जा पाना हूंदा उन्हनि जे लाइ त इनाम जो ॾींहुं आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, छा न आहे अलाह ॾाढो हाकिम सभिनी हाकिमनि खां। अलाह ताला फरमाए थो पोइ जेकॾहिं मां रब ज़ुल जलाल जे फरमान बरदारी आई नेकोकारीअ ते, मां रब ज़ुल जलाल तोखे एॾो वॾो हिकिड़ो ॾींहुं ॿुधायो आहे जंहिं ते मां तोखे इनाम ॾींदुसि, पोइ छा मुंहिंजी हाकिमियत खे तस्लीम नथो करे जो अलाह अकबर जो सॾु ॿुधी करे मस्जिद में अची, हया सला हया फलाह जो सॾु ॿुधी करे मस्जिद में अची नमाज़ पढ़ी, क़ुरान जी तिलावत करी। ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह, नबी से फरमायो भले में भलो इंसान आहे जो क़ुरान पढ़े ई पढ़ाए। अलाह जो सॾु ॿुधी करे नमाज़ में क़ुरान जी तिलावत करे बि, ॿुधे बि, नमाज़ बि अदा करे। अलाह ताला फरमाए थो दोस्त जे सॾ ते निकिरी
यार जे सर ते ज़मींदार जे सर ते कमदार जे सर ते कामर जे सर ते ॿाहिरि निकिरी अल्लाह ताला फरमाए थो वञा मां रब ज़ुल जलाल हाकिमनि जो हाकिम आहियां बादशाह जो बादशाह आहियां मुंहिंजे सर जी एतिरी अहमियत कान्हे जो मुंहिंजे सर ते निकिरी अची ऐं लबे कचे सर अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां असां जमी मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए 5 वक़्त पाबंदी सां नमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए कुरान मजीद जी तिलावत जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह सुब्हानहू व तआला गुनाहनि खां बचण जी नेक सालिह थी करे रहण जी नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दवाना